कराची जी दहशतगर्दी टोर अदालत में बहरिया टाउन में धरने दौरान मेन गेट के बाहर ॾियण मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण मुल्क जी सालमियत ख़िलाफ़ नारेबाज़ी करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार 120 मुज़ाहिरीन खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। अदालत पंहिंजे हुक्म में चयो त ईंदड़ ॿुधणी ते अॻु भराई रिपोर्ट पेश कई वञे। पुलिस जो चवणु हो त क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ मुबैना बाहि ॾियण, घेराव, मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण, क़त्ल ऐं अक़दाम क़त्ल सूदो मुल्क ख़िलाफ़ तक़रीरुनि जा इल्ज़ाम आहिनि। जांच ऑफिसर चयो त जवाबदारनि जो CRO कराइणु आहे त ॿिनि जवाबदारनि जी निशानदही थींदी। अदालत में गिरफ़्तार थियण जो चवणु हो त उन्हनि मथां तशद्दुद कयो वियो। हू पंहिंजी फैमिली सूदो वापसि घर वञी रहिया हुआ त खेनि गाॾी मां लाहे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त पुलिस मुज़ाहिरीन खे हथकड़ियूं लॻाए अदालत में पेश कयो। वरी उन्हनि जो सिंधी माण्हुनि ने अॻु पे वरितो त उन्हनि खे पुलिस छॾायो पे। पूरो मन धरणे जे लाइ असां शिरकत कई। धरणो हली रहियो हो त ओचितो ई जो सिविल कपड़नि में उन सां गॾु जेका असां सिंध गवर्नमेंट जी पुलिस बि हुई, ओचितो असां सिंधियुनि ते ॿीहर हमिलो करे ॾिनो। असांजो को उसूल न आहे जेको असां ते टर्चर न कयो हुजे। असां कल्ह खां वठी जेको आहे टर्चर थियो आहे। मुंहिंजे ही कुझु 7-8 दोस्त आहिनि, उन्हनि जी जेका टूल प्लाज़ा थी आहे, 14-15 जेके उन्हनि जी जेका थी आहे नूरियाबाद में थी आहे। बस जेका आहे हिकिड़ी त हुन में लेडीज़ बि आहे यार, उहा त बहरिया टाउन जे अंदरि न वई हुई। उहे औरतूं त वीचारियूं बहरिया टाउन जे अंदरि न वयूं, उन्हनि त का दहशतगर्दी गुंडागर्दी न कई आहे। अदालत में वकील मुज़ाहिरीन खे जूस ऐं खाधे जूं शयूं ॾिनियूं। वकीलनि जो चवणो त राति खां गिरफ़्तार कारकुननि खे बुख उञ ते रखियो वियो आहे। यादि रहे त बहरिया टाउन में धरणे ॾियण में क़ौम परस्त अॻवान ख़िलाफ़ 3 केस दाख़िल कया विया आहिनि, जिन में सैयद जलाल ममू शाह, कादिर मक्सी, अयाद लतीफ़ अली जो, ख़ालिक जोन जो, सनान कुरैशी, मुश्ताक सरकी समेत ॿिया शामिल आहिनि, जिन मां सनान कुरैशी खे गुज़िरियल राति गुलशन हदीद मां गिरफ़्तार कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।